क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 20 एक्सरसाइज नंबर 1.5 मश्क 1.5 पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां के भलीकार बारो पोइ सबक में असां कॉम्प्लेक्स नंबर यानी मुंजलद ऐं कॉन्जुगेट ऑफ दी कॉम्प्लेक्स नंबर यानी मुंजलदन जो गर्दान जे बारे में पढ़ी आया हुआसीं। हिन सबक में असां एक्सरसाइज नंबर 1.5 के सॉल्व कंदासीं। हाणे पहिरियों नंबर सुवाल आहे त हेठियन मुंजलदन के a + ib वारे नमूने सां लिखो। हाणे असां वटि पहिरियों नंबर जेको पार्ट आहे उहो आहे 1,2। हाणे असांखे छा करिणो आहे त हिन खे a + ib वारे नमूने सां लिखणो आहे। हाणे असांखे कीअं ख़बर पए, छाकाणि त जेको a + ib वारो नमूनो आहे त कॾहिं कॾहिं आयोटा वारो पार्ट पहिरियां ईंदो आहे, ठीकु आहे, ऐं कॾहिं कॾहिं पोइ। पर हिते असांखे कीअं ख़बर पए त हिन में जेको आहे न त 1 आयोटा थींदो या 2 आयोटा थींदो, हाणे कीअं ख़बर पए इहा। पहिरों हाणे तव्हांखे मूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई हुई, उहा इहा हुई त हिन जे अंदरि हमेशह जेको पहिरियों पार्ट हूंदो उहो रियल पार्ट हूंदो ऐं जेको ॿियों पार्ट हूंदो न जेको 2 वारो आहे उहो तव्हांजो इमेजिनरी पार्ट हूंदो यानी तस्वराती हिसो हूंदो। इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे ज़हन में नोट करे छॾियो त आयोटा हमेशह इमेजिनरी जेको पार्ट आहे उन जे अंदरि हूंदो आहे। सही आहे, त पोइ असांखे ख़बर पइजी वई त हिन में जेको आयोटा वारो पार्ट आहे यानी IB वारो जेको पार्ट आहे उहो 2 ई आहे। त असां हाणे हिन खे सॉल्व था कयूं। अचो लिखंदासीं सॉल्यूशन लिखियोसीं। पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं, उहो कहिड़ो आहे 1,2। त पोइ हाणे असां छा कंदासीं, हिन खे a + ib वारे नमूने सां लिखंदासीं। पोइ छा इहो कीअं थींदो, z = 1 + 2 आयोटा। असांजो हीउ सम थी वियो। हाणे असां टियों नंबर जेको सम आहे उन खे हल था कयूं। उहो छा आहे 0,4। त हिन सम खे असांखे छा करिणो आहे, a + ib वारे नमूने सां लिखणो आहे। साॻी तरीक़े सां जेको पहिरियों पार्ट आहे रियल पार्ट आहे, जेको ॿियों पार्ट अथसि उहो असांजो इमेजिनरी पार्ट आहे। हिन में जेको रियल पार्ट आहे उहो आहे 0, हिन में जेको इमेजिनरी पार्ट आहे 4 यानी आयोटा वारो हिसो आहे 4। त असां हिन खे सॉल्व कंदासीं। पहिरियों स्टेप लिखंदासीं सॉल्यूशन खां पोइ, उहो कहिड़ो आहे 0,4। हाणे असां हिन खे छा कंदासीं, a + ib वारे नमूने सां लिखंदासीं। त छा थींदो त z = 0 + 4 आयोटा। सही आहे। हाणे 0 जेको आहे तव्हां लिखो न लिखो फ़र्क़ु कोन थो पए। सही आहे। त छा थींदो पोइ z = 4 आयोटा। आंसर थी वियसि। हाणे असां जेको 5 नंबर पार्ट आहे उन खे हल कंदासीं। उहो कहिड़ो आहे -2,0। 3 नंबर पार्ट में छा हुयो, रियल पार्ट 0 हुयो, ठीकु आहे। हाणे 5 नंबर जेको पार्ट आहे उनमें वरी इमेजिनरी पार्ट 0 अथसि। अचो त हाणे असां हिन खे सॉल्व कयूं। छा लिखंदासीं, सॉल्यूशन लिखियोसीं। पहिरियों स्टेप सेम, छा थियो -2,0। त हाणे असां हिन खे a + ib वारे नमूने सां लिखंदासीं। सही आहे। पर हिते जेको इमेजिनरी जेको पार्ट आयोटा वारो आहे 0, जेकॾहिं उहो पार्ट आहे 0 त पोइ असां इन खे लिखूं या न लिखूं फ़र्क़ु नथो पए। त पोइ असां इन खे लिखंदासीं त z = -2। हीउ जेको अथसि रियल पार्ट अथसि ऐं हिन में इमेजिनरी पार्ट न आहे, छाकाणि त उहो 0 आहे। जॾहिं तव्हां वटि को सम गिवन हूंदो न त उहो रियल पार्ट ई गिवन हुजे। सही आहे। त उन में असां इहो अंडरस्टूड करे छॾींदासीं त उनमें जेको इमेजिनरी पार्ट हुयो उहो 0 ई आहे। सही आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हल कंदासीं पार्ट नंबर जेको 6 आहे उहो। हाणे 6 नंबर पार्ट कीअं आहे, उहो आहे त -3,4। सॉल्यूशन लिखियोसीं। पहिरियों स्टेप सेम, -3,4। त छा थींदो, z = -3 + 4 आयोटा। सही आहे। हिन में असां छा कयोसीं, ॾिसो पहिरियों स्टेप सेम खणी रखियोसीं त हिन खे a + ib वारे नमूने सां लिखंदासीं। त रियल पार्ट घणो अथसि -3 + 4 आयोटा यानी इमेजिनरी पार्ट जेको हुयो 4 आयोटा वारो हुयो। अहिड़े तरीक़े सां बाक़ी जेको रहियल आहिनि 2 जेके समिन में उहो तव्हां पाण करे छॾिजो। सही आहे। ॿियों नंबर तव्हां पाण कजो। ॿिए नंबर खां अलावा जेको अथसि चोथों नंबर इहो तव्हां पाण करे छॾिजो। ॿारो हाणे ॿियों नंबर क्वेश्चन आहे असां वटि त हेठिन मां हक़ीक़ी ऐं तस्वराती हिसे खे अलॻि करे लिखो।
हाणे इमेजनरी पार्ट जो मतलब होंदो आहे तस्वराती हिस्सो ऐं रियल पार्ट जो मतलब होंदो आहे हक़ीक़ी हिस्सो। हाणे पहिरियों नंबर क्वेश्चन असां वटि आहे, पहिरियों नंबर पार्ट जेको आहे उहो आहे त 1 + 2 आयोटा। अचो त हाणे हिनखे असां सॉल्व कयूं, लिखंदासीं सॉल्यूशन। त पोइ पहिरियों स्टेप साॻियो, या असां हिनखे हीअं लिखी सघूं था z = 1 + 2 आयोटा। छा लिखियोसीं 1 + 2 आयोटा। हाणे हिन में छा आहे त जंहिं आयोटा वारे हिसे खे चवंदा आहियूं त इमेजनरी पार्ट, ऐं जेको आयोटा खां सवाइ वारो जेको हिसो हूंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं रियल पार्ट। सही आहे। पोइ असां हिनखे कीअं लिखूं, हिनखे लिखंदासीं त RE यानी रियल पार्ट REZ = 1 ऐं वरी लिखंदासीं त IM यानी इमेजनरी पार्ट IMZ = 2। छाकाणि त इन में अंडरस्टूड आहे त 2 सां गॾु आयोटा ई आहे, त इहो हिन जो आंसर थी वियो। सही आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि जेको आहे टियों नंबर सम असीं कयूं था। टियों नंबर सम कीअं आहे? टियों नंबर सम थो चए -5, 6। त हाणे हिन में थोरो तव्हां जेको आहे न सम्झण जी कोशिशि कजो। त पहिरियों स्टेप मां वरी बि साॻियो लिखी थो वञां -5, तवजो ॾियो। हाणे हिन में जेको आहे ख़बर असांखे पइजी वई त आयोटा वारो पार्ट जेको आहे उहो इमेजनरी पार्ट आहे, पर हिन में असांखे कीअं ख़बर पए? पर हिन में ॼाण अञा बि निहायत आसान अथव। जेको पहिरियों पार्ट आहे उहो हमेशह तव्हांजो रियल पार्ट हूंदो, यानी कि जेको कामा खां पोइ जेको ईंदो न त उहो पार्ट हमेशह छा हूंदो? उहो इमेजनरी पार्ट हूंदो। बसि इहा हिन जी लॉजिक अथव। पर हिते कॾहिं कॾहिं 2 आयोटा + 1 लिखी सघूं था, कॾहिं कॾहिं न, पर असां हिनखे लिखी सघंदा आहियूं। हिन में जेको आहे न आयोटा वारो पार्ट जेको आहे पहिरियां बची सघे थो, ठीकु आहे, पोइ बची सघे थो। पर हिते असां वटि माना ईअं चयो त माना कंडीशन आहे ई कोन। हिते हमेशह जेको ॿियो पार्ट हूंदो उहो इमेजनरी पार्ट हूंदो। सही आहे। हाणे अचो असां हिनखे सॉल्व था कयूं। त पोइ बसि सिंपली छा थींदो, असां हिनखे लिखंदासीं त RE यानी रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर = -5 एंड IM यानी इमेजनरी पार्ट Z मीन्स कॉम्प्लेक्स नंबर = 6। बसि इहो जो सम सॉल्व थी वियो। हिते लिखंदासीं इहो आंसर हिन जो थी वियो। हाणे असां कहिड़ो था कयूं सम? हाणे असीं सम कंदासीं 5 नंबर ॿारहों। हाणे 5 नंबर पार्ट आहे -3/4 -4/5 × आयोटा। अहिड़े तरीक़े सां त असां सॉल्यूशन लिखियोसीं। सॉल्यूशन लिखण खां पोइ पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं। सही आहे। छाकाणि त हीअ छा आहे? हीअ असांजो आहे कॉम्प्लेक्स नंबर आहिनि। हाणे हिनखे असां सही तरीक़े सां लिखंदासीं त हीअ जेका माइनस जी साइन हूंदी न उहा हिन सां मल्टीप्लाई करे छॾींदासीं। हिते प्लस हुजे हा पोइ बि असां हिन सां मल्टीप्लाई करण जी कोशिशि कयूं आहे, जीअं आमतौर ते अलजिब्रा जे अंदरि थींदो आहे। सही आहे। पोइ असां हिनखे लिखंदासीं त Z = नंढी z, यादि रखिजो वॾी z हूंदी आहे इंटीजर जे लाइ। Z = -3/4 माइनस इंटू माइनस छा थींदो? सही आहे। ही माइनस आहे न, माइनस इंटू माइनस छा थींदो? इहो थींदो प्लस। पोइ लिखंदासीं त +4/5 × आयोटा। हाणे ॾिसो त सम सही थी वियो न अहिड़े तरीक़े सां। पोइ हाणे हिन में असां लिखंदासीं त इन जो रियल पार्ट REZ = -3/4। पोइ हिते लिखंदासीं इहो थींदो असां वटि IM। इहो असां वटि इमेजनरी पार्ट आहे न, IMZ = छा जे बराबरि आहे? 4/5। त इहो थी वियो आंसर। हाणे हिन में असां जेको आहे आयोटा नाहियूं लिखंदा, छाकाणि असांखे ख़बर आहे त इमेजनरी पार्ट जे अंदरि आयोटा अंडरस्टूड आहे, उन जे करे। हाणे कहिड़ो सम कयां मां? हाणे मां आख़िरी सम करे थो छॾियां, 6 नंबर आहे उहो। हाणे ॿारो 6 नंबर जो सम आहे त 2 आयोटा -1। हाणे हिन में ॾिसो कहिड़ो फ़र्क़ु आहे त आयोटा वारो हिसो जेको पहिरियां अची वियो आहे ऐं रियल पार्ट पोइ अची वियो आहे। हीउ तव्हांजो कहिड़ो थियो? हीउ तव्हांजो थी वियो इमेजनरी पार्ट, हीउ तव्हांजो रियल पार्ट थी वियो। कीअं हल कंदासीं? सॉल्यूशन लिखियोसीं पहिरियों स्टेप सेम। बसि हिते जस्ट असां लिखंदासीं त IMZ = 2 ऐं जेको रियल पार्ट अथसि लिखंदासीं RE एंड Z = घणो? हीअ थी वियो तव्हांजो -1 जे बराबरि थी वियो। बसि इहो असांजो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां। बाक़ी जेके रिमेनिंग पार्ट बचा, हिकिड़ो बचो हीउ ॿियो नंबर पार्ट अथसि उहो, इहो तव्हां पाण करे छॾियो। हिकिड़ो ॿियो नंबर पार्ट बचो ऐं हिकिड़ो हीअ वारो, ऐं ॿियो कहिड़ो आहे?
त टे नंबर कयोसीं चौथो नंबर ही तव्हां पाण करे छॾिजो। 12 हाणे असां टे नंबर क्वेश्चन आहे फाइंड द कंजुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर। हेठियन मुंहिंजे लदनि जो कंजुगेट या गर्दान मालूम करियो। हाणे असांजो पहिरों नंबर पार्ट आहे उन खे हल कंदासीं। असां वटि पहिरों नंबर पार्ट आहे 3 + 2 आयोटा। त पहिरें स्टेप असां साॻियो ई लिखंदासीं। पहिरों जेको स्टेप आहे असां उहो साॻियो लिखंदासीं, उहो थींदो त z = 3 + 2 आयोटा। हाणे छा करिणो आहे असांखे इन जो कंजुगेट मालूम करिणो आहे। असांखे ख़बर आहे त कंजुगेट कीअं मालूम कंदा आहियूं, असां लेक्चर नंबर 19 में पढ़ी आया आहियूं। असीं छा कंदा आहियूं त कॉम्प्लेक्स नंबर जे अंदरि ॿ पार्ट हूंदा आहिनि, हिकिड़ो ही हूंदो आहे रियल पार्ट, ठीकु आहे, ॿियो हूंदो आहे इमेजिनरी पार्ट। जेको आयोटा वारो हूंदो आहे उहो हूंदो आहे इमेजिनरी पार्ट। पोइ असीं कंदा छा आहियूं इन में त असां जेको इमेजिनरी पार्ट हूंदो आहे उन जी साइन चेंज करे छॾींदा आहियूं। साइन कीअं चेंज कंदा आहियूं, अगरि जॾहिं हिते पॉज़िटिव पिल हूंदी आहे साइन, त पोइ असां उन खे नेगेटिव जी साइन में तब्दील कंदा आहियूं। यानी जेका प्लस वारी साइन हूंदी आहे जोड़ वारी, उन खे माइनस यानी कट वारी साइन में तब्दील कंदा आहियूं। त पोइ हाणे थींदो त z जे मथां लिखंदा आहियूं z = पोइ पहिरें स्टेप में छा कंदासीं 3 + 2 आयोटा डायरेक्ट न चेंज कंदासीं, असां उन जे मथां ॾेई ईंदासीं बार, सही आहे। पोइ अॻियां स्टेप में छा कंदासीं, जेका राइट साइड वारी बार आहे ही बार ख़तमु थी वेंदी, हिन जी साइन जेका आहे चेंज थी वेंदी, पर ही बार जेको हिन ते रहंदी, सही आहे। त जीअं असांखे ख़बर पए त हिन अदद जो जेको कंजुगेट आहे असां मालूम करे चुका आहियूं। त पोइ इहो थी वेंदो त z = 3 - 2 आयोटा। पोइ अहिड़े तरीक़े सां ॾिठो हिते छा थियो, z बार पई आहे, हितां z बार ख़तमु थी, पर हिते छा थियो आहे साइन चेंज थी वई। जेकॾहिं ही मथां पई हुजे पोइ हुते असां ॾिसो न छा कयो आहे, हिते साइन चेंज कोन कई आहे। जॾहिं हिन बार खे ख़तमु कंदा आहियूं पोइ हिन खे छा कंदा आहियूं, साइन चेंज करे छॾींदा आहियूं। हाणे असां छा कयूं त क्वेश्चन नंबर जेको ॿियों आहे उहो 12। हाणे असां वटि ॿियों नंबर सम आहे त 0, -7। हिन में जेको रियल पार्ट आहे उन जी वैल्यू 0 आहे, ऐं जेको हिन जो इमेजिनरी पार्ट आहे उन जी जेका वैल्यू आहे -7 आहे। त पोइ हाणे असां हिन खे पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं। हिन जो उहो थींदो त z = 0, -7 अहिड़े तरीक़े सां। पोइ हाणे असां हिन खे छा कंदासीं त हिन खे a + ib वारे नमूने सां लिखंदासीं। इहो थी वेंदो 0 + हिकिड़ो मिंट प्लस नंबर 0 - 7 आयोटा। हाणे छा आहे त हिते तव्हां इमेजिनरी पार्ट तव्हांखे ख़बर आहे -7 आहे, ऐं जेको रियल पार्ट 0 अथसि, 0 लिखो न लिखो ख़ैर आहे, सही आहे। पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो हाणे इहो बराबरि थींदो असां वटि z = -7 आहे, छाकाणि रियल पार्ट हिन में कोन्हे को, सही आहे। त पोइ हाणे असीं छा कंदासीं त कंजुगेट मालूम कंदासीं। z बार = -7 आयोटा, जे मथां बार अची वई त पोइ छाजे बराबरि थींदो, z बार = +7 आयोटा थी वियो। बसि असांजो इहो आंसर थी वियो, सही आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते जेको हुयो न असांखे सम गिवन हुयो ऑर्डर्ड पेयर जे अंदरि, ठीकु आहे। जॾहिं नंढी ॾिंगनि में अगरि सम गिवन हूंदो आहे उहो हूंदो ऑर्डर्ड पेयर। पहिरियों असां ऑर्डर पेयर खे छा कयो, a + ib वारे नमूने सां लिखियो। हिन खे तव्हां डायरेक्ट बि लिखी पिए सघिया, कीअं -7 आयोटा, छाकाणि त कंजुगेट जे अंदरि साइन ई असां हुनजी चेंज कंदा आहियूं, जेको इमेजिनरी पार्ट हूंदो आहे उन जी। अहिड़े तरीक़े सां त हाणे मां सम कंदुसि। सम नंबर जेको टियों आहे, मां उहो छो थो कयां, हाणे हिन में रियल पार्ट जेको हुयो 0 हुयो, हिन में वरी जेको इमेजिनरी पार्ट आहे उहो 0 आहे, त टे खे मां सॉल्व थो कयां। हाणे असां टियों नंबर पार्ट आहे -1, 0। सॉल्यूशन असां हिन खे लिखी सघूं था z = -1, 0। हाणे इहा ऑर्डर्ड पेयर में आहे त असां हिन खे छा में लिखंदासीं, असां हिन खे लिखंदासीं aib वारे फॉर्म में, a + ib वारे। पोइ थींदो z = -1 रियल पार्ट अथसि, हूअं ई 0 आहे, उहो असां न लिखंदासीं, छाकाणि त जेकॾहिं असां लिखूं 0 आयोटा ऐं वरी जॾहिं 0 खे ज़र्ब कंदासीं आयोटा सां, वरी बि टर्म 0 थींदो, सही आहे। त पोइ हिन में छा आहे, रियल पार्ट आहे, इमेजिनरी पार्ट न अथसि। पोइ हाणे इन जो कंजुगेट कीअं मालूम कंदासीं, असां लिखंदासीं त z बार = -1 जे मथां बार ॾींदासीं, पोइ छा जवाबु अची वेंदो, z बार = -1। हाणे जवाबु साॻियो छो आयो हिते जवाबु साॻियो उन जे करे आयो आहे छाकाणि त रियल पार्ट जी साइन चेंज न थींदी आहे। जॾहिं बि असां कंहिं टर्म जो कंजुगेट मालूम कंदा आहियूं त पोइ हमेशह छा थींदो आहे, हुनजे इमेजिनरी पार्ट जी साइन चेंज थींदी आहे। अहिड़े तरीक़े सां आंसर असांजो सेम ईंदो। 12 हाणे असां वटि आहे 5 नंबर पार्ट, उहो आहे -3/4 +
-4/5 आयोटा। सही है, सॉल्यूशन लिखियोसीं। पहिरियों पार्ट सेम। हाणे असां छा कंदासीं, हीअ जेका प्लस वारी साइन आहे उहा हिन ब्रेकेट सां मल्टीप्लाई करे छॾींदासीं, यानी माइनस वारी साइन सां जेका ब्रेकेट जे अंदरि आहे, जीअं आमतौर ते अलजबरा जे अंदरि थींदो आहे। पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त z = -3/4 प्लस इंटू माइनस, हिते आहे न प्लस, हीअ प्लस इंटू माइनस छा थींदो, इहो थींदो असां वटि छा माइनस, त पोइ थींदो हिते -4/5 आयोटा। सही आहे। हाणे असांजो कंजुगेट मालूम कंदासीं, थींदो z बार = -3/4 -4/5 आयोटा, हिन जे मथां बार ॾींदासीं। हींअर छा थींदो, हींअर साइन चेंज थींदी इमेजनरी पार्ट जी। z बार = -3/4 + 4/5 आयोटा असांजो थियो आंसर। ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अल्लाह।